ख़बर ॾींदा त आईनी तरमीम वारे मामले ते सेनेट इजलास जो वक़्तु तब्दील कयो वियो आहे। आईनी तरमीम वारे मामले ते सेनेट इजलास जो वक़्तु तब्दील कयो वियो आहे। सेनेट इजलास मंझंदि 12:30 वॻे थींदो। गुज़िरियल ॾींहुं सेनेट जे डिप्टी चेयरमैन इजलास अॼु 11 वॻे ताईं मुलतवी कयो हो, जंहिंजो वक़्तु तब्दील कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं, अपडेट कंदा हलूं। आईनी तरमीम वारे मामले ते सेनेट इजलास जो वक़्तु तब्दील कयो वियो आहे। सेनेट इजलास मंझंदि 12:30 वॻे थींदो। गुज़िरियल ॾींहुं सेनेट जे डिप्टी चेयरमैन इजलास अॼु 11 वॻे ताईं मुलतवी कयो हो, जंहिंजो वक़्तु तब्दील कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॿुधायूं पिया, आईनी तरमीम वारे मामले ते सेनेट इजलास जो वक़्तु तब्दील कयो वियो आहे। सेनेट इजलास मंझंदि 12:30 वॻे थींदो। गुज़िरियल ॾींहुं सेनेट जे डिप्टी चेयरमैन इजलास अॼु 11 वॻे ताईं मुलतवी कयो हो, जंहिंजो वक़्तु तब्दील कयो वियो आहे।